दुनिया वञी चंड ते पुगी आहे। साइंसदान चंड ते 6 महीना रही पोइ वापसि था अची सघनि, अची था वञनि। हुननि जे लाइ ही नॉर्मल थी वियो आहे। उते चंड ते वञी हू सर्वाइव था कनि। मगर सिंध हुकूमत अञा ताईं उन पुराणे ख़्यालनि मां न निकिती आहे, पुराणनि ॻाल्हियुनि मां न निकिती आहे। हिननि जो करंट अफेयर सां कुझु वञे ई न। ही सदाईं पुराणनि हवालनि ते हलंदा आहिनि। हीअ तव्हांखे ॿुधी हिकिड़ी हैरत थींदी त सिंध हुकूमत नओं कानून कढियो आहे गवर्नमेंट टीचर्स जे लाइ त जेकॾहिं का बि गवर्नमेंट लेडी टीचर आहे त उहा स्कूल में ज़्यादा घणो मेकअप करे न वेंदी ऐं उन खां अलावा ज़ेवर पाए न वेंदी, सफ़ा प्रॉपर तयारु थी न वेंदी, नॉर्मल ड्रेसिंग करे वेंदी। हाई हील वारा सैंडल जेके आहिनि उहे बि पाए न वेंदी। हिननि जी हुकूमत जी सम्झ में नथी अचे त इहे करणु छा थी चाहे। औरत खे मेकअप न आहे करिणो, ज़ेवर न आहे पाइणो, हाई हील वारो सैंडल न आहे पाइणो। इन ते बिल्कुलु पाबंदी ॾिनी वई आहे, रखी वई आहे। जेकॾहिं को बि टीचर फीमेल टीचर इन खे फॉलो न कंदी त उन जे ख़िलाफ़ु एक्शन खयो वेंदो। इहो अॼु सिंध हुकूमत जे तरफ़ां इहो कानून पास नोटिफिकेशन जारी कयो आहे त का बि औरत स्कूल में ज़ेवरात पाए न वेंदी या घणो एक्स्ट्रा मेकअप करे न वेंदी या हाई हील वारा सैंडल वग़ैरह जेके आहिनि उहे यूज़ इस्तेमालु न कंदी। उन खां अलावा मेल टीचर्स ते जेका पाबंदी लॻाई वई आहे त मेल टीचर जेको आहे जींस पैंट न पाए वेंदो, टी शर्ट्स न पाए वेंदो ऐं ख़ाली इहे शशका वशका न कंदो या सिगरेट नसवार गुटको को बि मंशात या नशे वारी जेका शइ आहे उहा न खणी वेंदो। चलो इहा ॻाल्हि सम्झ में अचे थी, इन ते पाबंदी हुजणु घुरिजे। बाक़ी ड्रेसिंग ते औरतूं हुजनि या मर्द हुजनि, ड्रेसिंग सेंस ते तव्हांखे को हक़ कोन थो लॻे त पाबंदी तव्हांखे मुंहिंजे ख़्याल में त लॻाइणु घुरिजे। ऐं उन खां अलावा ड्रेस पैंट तव्हां पाए सघो था, हुकूमत जो चवणु आहे। शर्ट ऑफिस शर्ट पाए सघो था। बाक़ी मेल टीचर्स जे लाइ टी शर्ट ऐं जींस पैंट जेका आहे उहा मना आहे। फीमेल टीचर्स जे लाइ मेकअप ज़ेवर ऐं खोड़नि वारा सैंडलनि ते पाबंदी लॻाई वई आहे। तव्हां हिन फ़ैसिले खे कीअं था ॾिसो, पंहिंजी राय ज़रूरु ॾिजो।